الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين محمد وعلى آله وصحبه أجمعين وبارك وسلم. وقال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد: من عمل صالحا من ذكر أو أنثى وهو مؤمن فلنحيينه حياة طيبة. قال النبي صلى الله عليه وسلم: من كان لله كان الله له. हर किस्म जी तारीफ़, हमदो सना, वॾाई, वाखाण, किबरियाई, अकेलाई, बादशाही, तन्हाई उन रब्बे ज़ुल जलाल जे लाइ, उन ख़ालिक़े काइनात जे लाइ जंहिं असांखे अशरफुल मख़लूक़ात करे ख़लक़ियो। उन खां बाद दुरूद व सलाम न इमामुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन सय्यदुल मुरसलीन मुहम्मद मुजतबा अहमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन ते जंहिं असांखे जहालत जी कारिन ऊंदाहिन मां कढी हिदायत जे सही ऐं रोशन मुनव्वर रस्ते ॾांहुं असांजी रहनुमाई फरमाई। अज़ीज़ दोस्तो, असुल ख़िताब साईं अब्दुल अज़ीज़ ऐं साईं शमीम जो थींदो ऐं मुख़्तसरन तव्हांजे साम्हूं कुझु गुफ़्तगू कंदुसि त अॼु जे पुरफ़तिन दौर जे अंदरि जॾहिं त महांगाई उरूज ते आहे, हर तरफ़ अफ़रा तफ़री लॻल आहे, घरनि जे अंदरि बरकतूं कोन्हे के, सुकून नाले का शइ कान्हे का। असां पंहिंजो मुश्किलातूं माण्हुनि जे साम्हूं बयानु कयूं था त सुकून कहिड़ी शइ जे अंदरि आहे, पर कॾहिं बि असां इहो तकल्लुफ़ कोन कयो त अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद खे असां जेकॾहिं पढ़ंदासीं, हुनजो मुतालियो कंदासीं त अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान मुक़द्दस जे अंदरि पुरसुकून ज़िंदगी गुज़रण जो हिकु उसूल ॿुधायो आहे त इंसान जेकॾहिं चाहे थो त हुनजी ज़िंदगी पुरसुकून ज़िंदगी गुज़रे, हुनजी ज़िंदगी हशाश बशाश गुज़रे, त अहिड़े इंसान जो बारे में अल्लाह रब्बुल आलमीन मर्द हुजे या औरत हुजे, फरमाई: मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुमिनुन फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा। मन अमिल सालिहन, जेको बि इंसान नेक अमल सालिह कंदो, नेक अमल कंदो, सालिह अमल कंदो। मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उन्सा, मर्द हुजे या औरत हुजे, वहुव मुमिनुन, इन हाल में जो हू मोमिन हुजे। अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़नि इंसाननि सां वाइदो कयो त फलनुहयियन्नहु हयातन तय्यिबा, अहिड़नि इंसाननि जी ज़िंदगी बहितरीन ज़िंदगी गुज़रंदी, पाकीज़ा ज़िंदगी गुज़रंदी, पुरसुकून ज़िंदगी गुज़रंदी। यकीन ॼाणो, जेकॾहिं तव्हां हींअर रिसर्च कंदो या नेट ते तव्हां सर्च कंदो त वॾा वॾा माण्हू जिन वटि हर शइ मौजूदु आहे, बंगला, गाॾियूं, हर आसाश मौजूदु आहे, पर उन जे बावजूदि उन्हनि वटि सुकून कोन्हे को। ख़ुदि हिकु औरत जेका बयानु करे थी, उहा चवे थी त मूं पंहिंजी ज़िंदगी जे हर शोबे जे अंदरि मूं ॾिठो, सुठे में सुठा कपिड़ा पाए करे, महांगे में महांगा ज़ेवरात जेको मूं पाए करे, वॾनि सुठनि सुठनि होटलनि जे अंदरि मूं खाधा खाई करे वेठा, पर उते सिर्फ़ु आरज़ी जेको सुकून नाले हूंदी का शइ घड़ी खन जे लाइ सुकून मिलंदो, वरी उहा इंसान सां उहा साॻी कैफ़ियत हूंदी। हिन महांगे खां महांगे तरीन घरनि जे अंदरि रहण वारा हर आसाइश हुननि वटि मौजूदु, पर हुनजो चवणो त सुकून नाले का शइ कान्हे। अगरचे माण्हुनि जे साम्हूं माण्हू थोरे वक़्त जे लाइ ख़ुशि थींदो त माण्हू सम्झा था त हीअ वॾी पुरसुकून ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे, हिन जी ज़िंदगी वरी इत्मिनान वारी ज़िंदगी आहे, पर यकीन ॼाणो ओ सुकून आरज़ी सुकून हूंदो, पर उन खां बाद सुकून नाले का शइ कान्हे। उन खां बाद जॾहिं मूं इस्लाम खे सुठे सुहिणे नमूने सां अमल करणु शुरू करे ॾिनो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जेके सुन्नतूं उन्हनि ते मूं अमल करणु शुरू करे ॾिनो, मुंहिंजे ज़िंदगीअ जे अंदरि एतिरे क़दुरु सुकून अची वियो, मुंहिंजी ज़िंदगी एतिरे क़दुरु पुरसुकून थी वई जंहिंजो को अंदाज़ ई कोन्हे। अज़ीज़ दोस्तो, वजह इहा आहे
त असां दीन इस्लाम जो नालो त वठूं था, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो कलमो त पढ़ूं था, पर ईमान जंहिं शइ जी तक़ाज़ा करे थो उन ते छा असां पूरा आहियूं? असां पंहिंजो मुहासिबो कयूं, असां पंहिंजे अंदर खे आवाज़ ॾियूं। छा जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं केतिरियूं सुन्नतूं जिन खे असां नज़र अंदाज़ करे छॾियूं था, केतिरियूं फ़र्ज़ निमाज़ूं आहिनि जिन निमाज़ुनि खे असां तरक करे छॾियूं था। दुनियाई आरज़ी फ़ाइदे जे बदिले पंहिंजे ईमान जो सौदो करे छॾियूं था। हालांकि सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जे ज़िंदगीअ जे अंदरि केतिरे क़दुरु सुकून हूंदो, छाजे करे जो हुननि सरे फ़हरिस्त जंहिं शइ खे तरजीह ॾिनी हो दीन, अल्लाह जो दीन। हुननि जे सरे फ़हरिस्त, हुननि जे साम्हूं अल्लाह जो दीन हो। मिट माइट पोया, रिश्तेदार पोहा, रिश्तेदार हलिया वञनि त हलिया वञनि, नाराज़ थी वञनि त नाराज़ थी वञनि, पर अल्लाह हुन जो रसूल कॾहिं नाराज़ न थिए। केतिरे क़दुरु सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन जी ज़िंदगी जेकॾहिं सीरत तव्हां पढ़ंदो त हुननि केतिरे क़दुरु दीनो इस्लाम जे लाइ क़ुर्बान ॾिनियूं। इब्न कसीर जे अंदरि इब्न असाकिर लिखे थो, हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु जो इस्लाम आण ऐं इस्लाम ते इस्तिक़ामत केतिरे क़दुरु आहे। इहो वाक़ियो वार कांडारींदड़ वाक़ियो आहे त केतिरे क़दुरु दीनो इस्लाम ते हुनजी इस्तिक़ामत। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु इस्लाम क़बूल कयो। हुनखे हिकु कुझु काफ़िरनि वारो क़ैद थी वियो ऐं हुन जे बादशाह हुनखे इहा दावत ॾिनी, तूं आऊं तोखे पंहिंजी छोकिरीअ सां शादी करायां थो ऐं मुंहिंजे मिल्कियत मां अधु मिल्कियत तुंहिंजे हवाले आऊं कयां थो, तूं नसरानियत खे क़बूल कर। हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो त तूं छा थो सम्झी त तूं मूंखे इहा ऑफर करे पंहिंजो दामाद बनाए ऐं उन खां पोइ मूंखे मालो मिल्कियत सां नवाज़ींदे, पर तूं त इहा वॾी उमेद ऐं हसरत रखियो वेठो आहीं, पर मुंहिंजी दिलि त इहा गवारा बि कोन थी करे त तुंहिंजी जेका छोकिरी ख़ूबसूरत छोकिरी मूंखे ॾिनी वञे, मालो मिल्कियत सां नवाज़ियो वञे, पर आऊं अखि छिंभ जे लाइ बि इन नसरानियत खे क़बूल कयां, दीनो इस्लाम तां हटी वञा, इहा शइ मूंखे क़बूल कान्हे का। एतिरे क़दुरु मां कोन कंदो, अखि छिंभ जेतिरो। हुन खां बाद कहिड़ो हुन चयो त बादशाह हुनखे जद तो हिनजे बदिले तोखे क़त्ल कयो वेंदो, हुन चयो तोखे अख़्तियार आहे, क़त्ल करे सघींदो। हुन खां बाद हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु खे सूलीअ ते चाढ़ियो वञे थो ऐं हिनखे बादशाह जा जेके ग़ुलामनि खे हुकुम ॾिनो वञे थो, हू हुनखे नेज़नि था करे चीअण शुरू करे ॾियनि था, पर उनजे बावजूद बि इस्लाम तां हटण जो नालो ई कोन्हे को। उन खां बाद बादशाह छा करे थो, चवे थो जेकॾहिं न हटंदे त ॿी सूरत यादि अथई, हुनजे साम्हूं हिकु देग जेका त देग जे अंदरि जेको तेल आहे हुनखे तपायो वञे थो। हुनखे तपाए करे हिकु मिसकीन शख़्स आहे हुनखे हिन देग जे अंदरि विधो वञे थो ऐं उहो छा थो करे जो सॼो सड़ी वञे थो, हुन जूं हॾियूं ॾिसण में अचनि थियूं। एतिरे क़दुरु तीअं अञा तुंहिंजो छा ख़्यालु आहे, छा तूं नसरानी खे क़बूल कंदे या न? हज़रत हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु जी अखियुनि मां पाणी अची वञे थो। बादशाह सम्झे थो त हाणे हीअ हिमत हाराए वेही रहियो आहे, हाणे मुंहिंजे ऑफरनि खे इहो क़बूल कंदो। हुन चयो तूं सम्झींदो त आऊं हिमत हाराए चुको आहियां, पर न, मुंहिंजे अखियुनि मां पाणी इन ई जे करे आयो त दिलि जे अंदरि ख़्यालु ॾियो त मुंहिंजी त हीअ हिकिड़ी जान आहे, पर इन जान जे बदिले केतिरियूं मुंहिंजूं जानियूं हुजनि, ऐं हिकिड़ी हिकिड़ी करे ऐं अल्लाह जे राह में ईअं क़ुर्बान कंदो रहां, मुंहिंजी दिलि जी हसरत इहा आहे। त केतिरो हुनखे तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं, पर उन जे बावजूद बि हू झुकियो कोन। पोइ नेठि आख़िर हुनखे कई ॾींहं बुख ते रहाए वियो। ॾिसो अॼु असां पंहिंजे ईमान जो जाइज़ो वठूं, पंहिंजो मुहासिबो कयूं त दीनो इस्लाम ते केतिरे क़दुरु असां अमल कयूं था, केतिरी असां अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे। वरी चाहियूं था त असांखे मालो मिल्कियत सां नवाज़ियो वञे, असांजी ज़िंदगी पुरसुकून ज़िंदगी गुज़रे, असांजे ज़िंदगीनि मां ॾुख ऐं ॾोरापा ख़तम थी वञनि, जॾहिं त असां अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारी कोन आहियूं।
उन खां बाद हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु खे कई ॾींहं बुख ते रखियो वञे थो। बुख ते रखण खां पोइ हुनजे साम्हूं खिंज़ीर जो गोश्त आंदो वञे थो त हिन खिंज़ीर जे गोश्त खे तूं खा, पर हू इनकार करे छॾे थो त चए थो आउं इहा शइ क़बूल कोन कंदुमि। नेठि बादशाह हिमत हाराए करे पंहिंजो मुतालबो मञण जे लाइ चवे थो त आउं तोखे छॾींदुसि, पर हिकिड़ी शर्त आहे, तूं मुंहिंजे पेशानीअ खे चुमी ॾे। उन खां बाद तोखे बि छॾींदुसि ऐं तोसां गॾु जेके कैदी आहिनि उन्हनि खे बि आउं छॾींदुसि। उन खां बाद जेको हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह तआला उन जे पेशानीअ खे चुमी ॾियनि था। उन खां पोइ उहो बादशाह उनखे उनजे साथियुनि खे छॾे ॾिए थो। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु मिंबर रसूल ते हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु खे विहारे करे हुन खां सॼो किस्सो पुछे थो। जंहिं महिल उहो पंहिंजो किस्सो ॿुधाए थो, हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे अखियुनि मां पाणी अची वञे थो। ऐं उन खां बाद हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जेको हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे पेशानीअ खे चुमी ॾियनि था ऐं सभिनी सहाबा खे चवंदा त तव्हां बि हिन जे पेशानीअ खे चुमी ॾियो। केतिरे क़दुरु सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन दीनो इस्लाम जे लाइ क़ुर्बानी ॾिनो। इन्हनि क़ुर्बानीनि खां बाद इंसान जे ज़िंदगीअ में सुकून अचे थो, इंसान जी ज़िंदगी पुरसुकून थिए थी, जेको जेकॾहिं इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ क़ुर्बानी ॾे। वमन मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा वहुव मुमिनुन फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा। को मर्द या औरत नेक ऐं सालिह थी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारीनि था, अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो अहिड़नि इंसाननि जी ज़िंदगी पुरसुकून ज़िंदगी गुज़रंदी ऐं इंसान जी दुनिया जी ज़िंदगी बहितरीन ज़िंदगी गुज़रंदी। क़ब्र वारी जेका ज़िंदगी आहे उहा ज़िंदगी पुरसुकून ज़िंदगी गुज़रंदी। ऐं क़यामत वारे ॾींहुं जेको हशर वारी ज़िंदगी जेका इंतिहाई हौलनाक आहे उहा बि इंसान जी पुरसुकून गुज़रंदी ज़िंदगी गुज़रंदी, जेको इंसान नेक ऐं सालिह थी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन ॾिसो क़यामत वारे ॾींहं जो मंज़र केॾो हौलनाक हूंदो। दुनिया जे अंदरि असां ॾिसूं त जेकॾहिं खैण थिए थी ऐं गोड़ जे अंदरि हिकु वॾो ख़ौफ़नाक ठका थिए थो, केतिरे क़दुरु सां हैरानो परेशान थी वञूं था। घणे घड़ी खन जे लाइ असां माठ थी वञूं था, असांजे मथां ॾकिणी तारी शुरू थी वञे थी। हिकिड़ो अल्लाह रब्बुल आलमीन दुनिया जे अंदरि यानी हिकु खैण ऐं गोड़ जो हिकु ठका इंसान ॿुधी करे हू शीशदर थी वञे थो, ॾकी वञे थो त क़यामत जूं हौलनाकियूं किथां बर्दाश्त करे सघंदो। इन जे करे अज़ीज़ दोस्तो जेकॾहिं असां चाहियूं था असांजी ज़िंदगी पुरसुकून ज़िंदगी गुज़रे, बहितरीन ज़िंदगी गुज़रे, असांजे ज़िंदगियुनि जे अंदरि सुकून हुजे, त असां अल्लाह रब्बुल आलमीन ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेकॾहिं फर्माबरदारी कंदासीं असांजी ज़िंदगी बहितरीन ज़िंदगी गुज़रंदी। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो मन कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू। जेको इंसान अल्लाह रब्बुल आलमीन जो थी वञे थो, अल्लाह रब्बुल आलमीन उन जो थी वञे थो। हर मौक़े ते अल्लाह रब्बुल आलमीन जी रहनुमाई कंदो रहंदो आहे, उन इंसान खे दिफ़ा कंदो रहंदो आहे। जहिड़ी तरह इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि साड़े कान सघी, मूसा अलैहिस्सलाम खे पाणी ग़रक़ कोन करे सघियो, यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह ॿोड़े कोन सघियो। यानी जेतिरियूं हुननि वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं ओतिरो अल्लाह रब्बुल आलमीन हुनखे हुनजो नेमल बदल ॾिनो ऐं इनाम सां नवाज़ियो। जेकॾहिं असां चाहियूं था हींअर बि असांजी ज़िंदगी यानी पुरसुकून ज़िंदगी गुज़रे, अगरि जे असांखे झोपड़ी जे अंदरि वेठा हुजूं, पर जेकॾहिं असां अल्लाह उन जे रसूल जी फर्माबरदारी ऐं इताअत कंदासीं त असांजी ज़िंदगी पुरसुकून ज़िंदगी गुज़रंदी। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला असांजे अमलनि जी इस्लाह करण दा फरमाए, ख़ात्मो बिल ख़ैर ईमान ते करे असांजूं दुआऊं इबादतूं वरियादूं पंहिंजे बारगाह इलाही में क़बूल मक़बूल अदा फरमाए। क़यामत खां पहिरीं क़यामत जी तयारी करण जी तौफ़ीक़ अदा फरमाए ऐं क़यामत वारे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंबिया किराम सालिहीन जो साथ अदा फरमाए। व आख़िर दुआ।